खुशबू जहिड़ी शाइरी कंदड़ ऐं किरोड़नि दिलनि ते राज कंदड़ बीना उर्फ़ परवीन शाकिर 24 नवंबर 1952 में सिंध जी गादीअ वारे हंधि कराचीअ में सैयद शाकिर अली जे घर में पैदा थी। संदसि वालिद जो नालो सैयद शाकिर हुसैन हो। संदसि नानो हसन अस्करी बि उर्दू अदब जो वॾो नालो आहे। परवीन शाकिर स्कूल में पढ़ण दौरान ई मुशाइरनि ऐं मुबाहिसनि में हिस्सो वठणु शुरू कयो। परवीन शाकिर उर्दू ऐं अंग्रेज़ी अदब में मास्टर्स कई। संदसि वालिद सैयद शाकिर अली जा वॾा असल में सूबे बहार हिंदुस्तान जा हुआ। परवीन शाकिर मैट्रिक 1966 ईस्वीअ में सर सैयद गर्ल्स कॉलेज मां BA 1972 ईस्वीअ में अंग्रेज़ी अदब ऐं लिसानियात 1950 ईस्वीअ में पास कयाई। तालीम पूरी करण खां पोइ लेक्चरार मुक़ररु थी। हार्डवर्ड यूनिवर्सिटी अमेरिका मां MPA पास कयाई, जेका बैंकिंग मुताबिक़ आहे। परवीन शाकिर PhD जी डिग्री बि माणी। सोशल सुपीरियर सर्विस पास कयाई। उन खां पोइ कस्टम में बहैसियत कमिश्नर मुक़ररु थी। शाइरीअ जो जुनून रग रग में शामिल हुयसि। इब्तिदाई दौर में बीना तख़लुस रखंदी हुई, पर अॻिते हली परवीन शाकिर जे नाले सां मशहूर थी। संदसि शाइरीअ जो मौज़ू खुशबू ऐं औरत रहिया। 1977 में संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ कलाम खुशबू शाया थियो। परवीन शाकिर नंढे हूंदे खां ई उहा मंज़िल माणे चुकी हुई जिते पहुचण लाइ केतिरा माण्हू पंहिंजी सॼी उमिरि गुज़ारे छॾींदा आहिनि। परवीन शाकिर जे मथां कुदरत बि महिरबान हुई, जो हिन ख़ूबसूरत शाइरा पंहिंजी शाइरी ज़रिए तहज़ीब, शाइस्तगी, एहसास, फ़िक्र ऐं फ़न जा केतिरा ई दरवाज़ा खोलिया। अक्सर माण्हू परवीन शाकिर जी शाइरीअ खे सिर्फ़ मुहबत ताईं महदूद कंदा आहिनि, पर परवीन शाकिर जी शाइरीअ जूं केतिरियूं ई वसफ़ूं हुयूं। हिन ज़ुल्म ऐं जबर ते पिणु भरपूर शाइरी कई। पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल ते पिणु गहरी नज़र रखंदी हुई। परवीन शाकिर खे बि पंहिंजे वतन सां अहिड़ी मोहब्बत हुई जहिड़ी कंहिं बि मोहबुल वतन खे वतन सां हुअणु घुरिजे। वतन सां प्यार, वतन सां निस्बत खे वॾी नामत सम्झंदी हुई। ईअं लॻंदो हो त हू पंहिंजी ज़िंदगीअ में दिलि शिकस्ता हुई। केतिरा ई ख़्याल हुयसि जेके हुन आख़िरी लम्हनि में बि पूरा करे न सघी। परवीन शाकिर जी शादी सैयद नसीर अली सां थी ऐं संदसि हिकु पुटु सैयद मुराद अली बि हुयो। पर अफ़सोस शादीअ जो मज़बूत रिश्तो कचनि धागनि जियां निकितो, जेको अॻिते हली न सघियो ऐं परवीन शाकिर जे पंहिंजे रफ़ीक़ हयात खां हमेशह खां अलहदगी अख़्तियार थी वई। मुलाज़मत हुअण सबबि 1986 में इस्लामाबाद जे सेंट्रल बोर्ड ऑफ रेवेन्यू में ट्रांसफ़र थियसि। चवंदा आहिनि त डिसंबर विछोड़नि जो महीनो हूंदो आहे। अहिड़ो ई 26 डिसंबर साल 1994 हो जो परवीन शाकिर पंहिंजे कम सां वञी रही हुई त कार हादसे में हिन फ़ानी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा कयाई। संदसि क़ब्र इस्लामाबाद जे H8 प्लाट नंबर 57 क़ब्र नंबर 48 क़ब्रिस्तान में आहे। संदसि किताब खुशबू, सद बर्ग, कैफ़े आईना, इनकार, माह तमाम ऐं ख़ुद कलामी ज़रिए अॼु बि करोड़नि दिलनि में ज़िंदा आहे। परवीन शाकिर खे प्राइड ऑफ ऑनर भी मिली चुको है। अक्स खुशबू हूँ, बिखरने से न रोके कोई, और बिखर जाऊं तो मुझको ना समेटे कोई। मैं तो उस दिन से हिरासा हूँ जब हुक्म मिले, खुश्क फूलों को किताबों में ना रखे कोई। अब तो इस राह से वो शख्स गुजरता ही नहीं, अब तो इस राह से वो शख्स गुजरता ही नहीं। अब किस उम्मीद पे दरवाजे से झांके कोई। बेफैज रफाकत में समर किसके लिए था, जब धूप थी किस्मत तो शजर किसके लिए था। परदेस में सोना था तो छत किस लिए डाली, बाहर ही निकलना था तो घर किसके लिए था। अपनी रुसवाई तेरे नाम का चर्चा देखूं, एक जरा शेर कहूं मैं क्या क्या देखूं। एक एक करके मुझे छोड़ गई सब सखियां, आज मैं खुद को तेरी याद में तन्हा देखूं। काश संदल से मेरी मांग उजाए आकर, इतने गैरों में वो ही हाथ जो अपना देखूं। तू मेरा कुछ नहीं लगता मगर जाने हयात, जाने क्यों तेरे लिए दिल को धड़कता देखूं, धड़कता देखूं, धड़कता देखूं।